हवन चवंदा आहिनि कोई भी वॾो यज्ञ हुजे, काई भी पूजा हुजे, हवन जे बिना अधूरी रहंदी आहे। हवन कुंड में लकड़ी, घी, हवन सामग्री विझण सां तव्हांजे एटमॉस्फेयर में, सराउंडिंग में सुठी वाइब्रेशन अचणु चालू थी वेंदी आहे। जेतिरी भी नेगेटिव एनर्जी हूंदी आहे उहा निकिरी वेंदी आहे। जॾहिं हवन सामग्री स्वाहा चई करे तव्हां विझंदा आहियो त अंदर जा तव्हांजा विकार नाश थींदा आहिनि ऐं तव्हांजी ऑरा क्लियर थींदी आहे। तव्हांजा आसे पासे में जेतिरा भी डेंजरस वायरस थींदा आहिनि या बैक्टीरिया थींदी आहे, रेगुलर हवन करण सां उन्हनि जो भी नाश थींदो आहे। मंत्र उच्चारण थियण सां तव्हांखे मन में शांति मिलंदी आहे। चवंदा आहिनि जॾहिं भी ब्राह्मण मंत्रोच्चारण कंदो आहे हुन सां तव्हांखे पॉजिटिव एनर्जी प्राप्त थींदी आहे। हवन जी रख मस्तक ते लॻाइण सां तव्हांजी जेका थिंकिंग आहे उहा भी सुठी रहंदी, विचार तव्हां में सुठा ईंदा रहंदा। भगवान भी हवन करण सां ख़ुशि थींदा आहिनि। त यादि रखिजो जॾहिं भी कोई शुभ कार्य हुजे तव्हां हवन ज़रूर कराइजो। कोशिश कजो कि तव्हां पंहिंजे घर में रेगुलरली हवन कंदा अचिजो ऐं जॾहिं भी तव्हां हवन कराइजो त स्वाहा जो उच्चारण ज़रूर कजो त तव्हांखे सभु लाभ प्राप्त थींदो।